चढ़ाई मां चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर डिस्ट्रिक्ट बोर्ड की आहियां। चाइल्ड प्रोटेक्शन अदारो ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ कमु करे थो। ॿार जंहिंजी उमिरि 18 साल खां घटि आहे, उहो कहिड़ी बि क़ौम मज़हब रंग नस्ल जो हुजे, असांजी नज़र में ॿार आहे ऐं उनजी हिफ़ाज़त, उनजो तहफ़ुज़ असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असांजी ज़िमेवारी। ॿार जा पहिरियों त हक़ कहिड़ा आहिनि? ॿार जो सभ खां पहिरियों हक़ जेको आहे उहो घर आहे। घर में ॿार खे सुठो माहौल मिले, सुठी खुराक मिले ऐं सुठी सिख्या मिले। ऐं ॿार जी पहिरीं दर्सगाह संदसि माउ आहे, जेका ॿार खे ॻाल्हाइण थी सेखारे, जेका ॿार खे खाइण पीअण जा आदाब थी सेखारे ऐं जेका ॿार खे घुमणु फिरणु सेखारे। उन खां बाद तालीम त बाद में थी थिए ऐं न्यूट्रिशन जो बि कमु इहो ई आहे त माउ सिहतमंद हुजे। हिकु सिहतमंद माउ ई सिहतमंद ॿार खे जनमु ॾींदी। जेकॾहिं माउ सिहतमंद न आहे त ॿार सिहतमंद पैदा न थींदी। जेकॾहिं माउ खे ॼाण न आहे ॿार खे खुराक ॾियण जी, त ॿार खे सही तरीक़े सां खुराक न मिलंदी ऐं ॿार जो पहिरियों बुनियादी हक़ इहो। उन खां बाद स्कूल में या किथे कमकार में ॿारनि ते को तशदुद थिए थो, असांजी हेल्पलाइन आहे 1121। 24 कलाक खुलियल आहे ऐं हफ़्ते जा 7 ॾींहं खुलियल आहे। तव्हां कंहिं बि नेटवर्क तां कॉल कयो, किथे बि ॿार सां का ज़्यादती थिए थी, किथे ॿार सां को तशदुद थिए थो, घर में थिए थो, स्कूल में थिए थो, कंहिं कमकार वारी जॻह ते थिए थो, तव्हां असांखे कॉल कयो ऐं असां इंशाअल्लाह उन जी मदद कंदासीं। ऐं ॿियो नंबर असांजो कमु आहे गुम थियल ॿार ॻोल्हणु ऐं उन्हनि खे पंहिंजे वालिदेन ताईं पहुचाइणु। जॾहिं ॿार स्कूल वञनि था, रस्ते में ईंदे या वेंदे उनखे कोई माण्हू खणी वञे थो या रस्तो भुलिजी वञनि था, कंहिं ग़लति माण्हू जे हथु लॻी वञनि था ऐं उनखे पंहिंजे मक़सद ख़ातिर कंहिं ग़लति कमनि में इस्तेमालु करनि था। ऐं असांजो कमु उन जे बारे में ॼाण ॾियण बि आहे, अवेयरनेस ॾियण बि आहे।